मैं आज उस इलेक्शन की बायकॉट का ऐलान कर रहा हूं। मैं हमने तहरीक इंसाफ इमरान खान की मशावरत में तहरीक इंसाफ के दोस्तों ने फैसला किया है, मुस्तफी होने का ऐलान कर रहे हैं। हुकूमत जो पीटीआई के एक वधिक झटको। स्पीकर क़ौमी असेंबली पीटीआई जे वधिक 35 एमएनएस जो इस्तीफ़ा मंज़ूर करे छॾियो। स्पीकर राजा परवेज़ अशरफ, पीटीआई जे एमएनए हैदर अली खान, सलीम रहमान, साहिबजादा सबकुल्ला, महबूब शाह, मोहम्मद बशीर खान, जुनेद अकबर, शेर अकबर खान, अली खान जदूद, उस्मान खान तुर्कई, खुसरो बख्तियार, आमिर कियानी, मलिका बुखारी, अंदलीब अब्बास, फखर इमाम, मुजाहिद अली, करामत अली खान ऐं ॿियनि जी इस्तीफ़ा मंज़ूर कई वई। इलेक्शन कमीशन पीटीआई जे 35 मेंबर्स खे जी नोटिफाई करे छॾियो। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद समेत पीटीआई जे 81 एमएनएस जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर थी चुकियूं आहिनि। पीटीआई स्पीकर जे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। समूरनि एमएनएस जो इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण जो मुतालबो। शाह महमूद कुरैशी चयो आहे त रहियल एमएनएस जूं बि इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं वञनि। फवाद चौधरी चयो आहे त एस्टेब्लिशमेंट पॉलिसी ते नज़रसानी करे हुकूमत खे घर मोकिलणु पाकिस्तान ऐं इदारनि जे मफ़ाद में आहे। दुनिया जूं मईशतूं दबाव जो शिकार आहिनि। दुनिया मौसमियाती तब्दीली समेत मुख़्तलिफ़ चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रही आहे। मसइलनि जे हल लाइ हिक ॿिए सां सहकार करणो पवंदो। डेवोस में वर्ल्ड इकनॉमिक फोरम खे ख़िताब कंदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त रूस ऐं यूक्रेन विच में हलंदड़ तकरार जो वाहिद हल सिफ़ारतकारी आहे। पाकिस्तान में बि फूड सिक्योरिटी ऐं तवानाई जे मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। ख़िते में मसइलनि जे हल लाइ मुस्बत सोच इख्तियार करणी पवंदी। पाकिस्तान ऐं रूस तवानाई ज़राअत समेत मुख़्तलिफ़ मुआहदनि ते सीड़पकारी करण समेत मुख़्तलिफ़ मुआहदनि ते सयूं करे वरितियूं। पाकिस्तान ऐं विच में थियल मुआहदनि जी मुदे में मार्च ताईं वाध कई वई। रूस जे तवानाई वारे वज़ीर चयो आहे त मास्को पाकिस्तान में बरामद वारी सनत लॻाइण में सहकार कंदो। वफ़ाक़ी वज़ीर अयाज़ सादिक चयो आहे त मुआहदनि सां ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापनि खे वधीक हथी मिलंदी। रूस सां पेट्रोल समेत ॿियनि शोबनि जे हवाले सां बि ॻाल्हियूं थियूं आहिनि। केपी जे वॾे वज़ीर महमूद खान जे सूबे जे निगरान वॾे वज़ीर जे नालनि ते मुशावरत लाइ अपोज़िशन लीडर अकरम दुरानी खे सीएम हाउस अचण जी दावत ॾेई छॾी। पंजाब में बि निगरान वॾे वज़ीर वारो मामिलो अञा हल न थियो। वॾे वज़ीर परवेज़ इलाही चयो आहे त निगरान वॾे वज़ीर जी नामज़दगी ते सियासत कंदड़नि खे शर्म अचणु घुरिजे। कराची जी अवाम वांगुरु पंजाब ऐं केपी जो अवाम बि इमरान खान खे रद्द कंदो। पाकिस्तान खे डिफॉल्ट थियण न ॾींदासीं। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त मुश्किल फ़ैसिला करे मईशत खे बहितर कयो आहे। ईंदड़ आम चूंडूं नई आदमशुमारी ते थींदियूं। पक आहे त नवाज़ शरीफ़ जल्द ॾे वापसि ईंदो। पाकिस्तान ऐं IMF विच में आयल डेडलॉक ख़त्म थियण जो इम्कान। पाकिस्तान IMF खे जाइज़ा मिशन मोकिलण जी दरख़्वास्त करे छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त नाणे वारी वज़ारत IMF खे ख़त लिखी मुआहदे ते अमल जो जाइज़ो वठण लाइ जल्द मिशन मोकिलण जी दरख़्वास्त कई आहे। सुप्रीम कोर्ट में डॉक्टर महरीन बलोच जे 2 ॿारनि जे गुम थियण वारे केस जी ॿुधणी। जांच में अॻभराई न थियण ते अदालत कावड़ जो इज़हार कयो। चीफ सेक्रेटरी सिंध ऐं घरू सेक्रेटरी ईंदड़ ॿुधणीअ ते तलब। जस्टिस अतर मिनुल्ला चयो आहे त ॿारनि खे ॻोल्हण में रियासत नाकाम थी चुकी आहे। गुम थियल शहरनि जो ज़िम्मेवार केरु आहे? कराची में DC ऑफिस ते हमले केस में PTI अॻवान अली ज़ैदी जी 28 जनवरी ताईं ज़मानत मंज़ूर। अदालत पारां अली ज़ैदी खे 30,000 रुपयनि जा मुचलका जमा कराइण जो हुकुम। अली ज़ैदी चयो आहे त पीपल्स पार्टी सां के बि ॻाल्हियूं न थींदियूं। हाफ़िज़ नईम रहमान सां राब्तो आहे। सुभाणे मुलाक़ात रखियल आहे। सिंध में सेनेट जे ख़ाली थियल सीट ते पीपल्स पार्टी जो निसार खोड़ो बिना मुक़ाबले कामयाब थी वियो।
सेनेट सीट ते ॿियनि उम्मीदवारनि पारां फॉर्म वापस वठण ते निसार खोड़ो बिना मुक़ाबले कामयाब थियो। पीटीआई जे फैसल वावड़ा जे इस्तीफ़ा सबब सिंध में सेनेट जी सीट खाली थी हुई। सिंध हाई कोर्ट सखर बेंच IBA पास उस्तादनि जूं 1 महीने अंदर IDs खोले पघारूं ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। एडिशनल फिनांस सेक्रेटरी ऐं DO तालीम नौशरो फिरोज़ 26 जनवरी ते रिकॉर्ड समेत तलब। IDs देर सां खोलण ऐं तरीक़े बाबति वज़ाहत पेश करण जी हिदायत। सिंध समेत समूरे मुल्क में थधि बरक़रार। मथां वारनि इलाइक़नि में बलोचिस्तान में बर्फ़बारी जो सिलसिलो जारी। बलोचिस्तान के केतिरनि इलाइक़नि में बर्फ़बारी बाद थधि वधण सबब ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई। शहरी घरनि ताईं महदूद। सिंध में भी थधि जो ज़ोर बरक़रार। ॿोॾि मुतासिरनि जा आहंज वधी विया। हैदराबाद में सिंध यूनिवर्सिटी जो ड्राइवर क़त्ल। ड्राइवर गुलाम अली हैदराबाद में बस बिहारे हेठि लथो त हथियारबंदनि खेसि फायरिंग करे क़त्ल करे फरार थी विया। लाश अस्पताल मुंतक़िल। ड्राइवर जे क़त्ल ख़िलाफ़ हैदराबाद में धरणो। जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। वॾे वज़ीर मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। बलोचिस्तान के बोलान वारे इलाइक़े में रेलवे ट्रैक ते धमाको। जाफर एक्सप्रेस जूं 8 गाॾा पटड़ी तां लही विया। 8 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। DC पारां तस्दीक़। पैरामेडिकल अमले पारां रिस्क अलाउंस ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा ऐं धरना। पैरामेडिकल अमले पारां नवाबशाह लाड़काणो ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज कयो वियो। मुलाज़िमनि चयो आहे त सिहत खातो पंहिंजे कयल वाइदे ते अमल करे ऐं मसइला हल करे। लाड़काणो तालीमी बोर्ड जे मुलाज़िमनि ऐं चेयरमैन में छिकताण ख़त्म न थी। मुलाज़िमनि पारां ॿिए ॾींहुं बि हड़ताल। बोर्ड जी तालाबंदी। मुलाज़िमनि चेयरमैन जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि जो चवणु आहे त जेसीं ताईं संदन जाइज़ मसइला हल न थींदा एहतजाज जारी रहंदो। दादू में ॿीहर ॻणप दौरान हारायल आज़ाद उम्मीदवार जे हामियुनि जो इंडस हाईवे ते धरणो। ट्रैफिक मुअतल। आज़ाद उम्मीदवार दाहियो त UC मशाइक ते चेयरमैन जी सीट ते कामयाब थियसि। ॿीहर ॻणप कराए धांधली ज़रिए पीपल्स पार्टी उम्मीदवार खे खटराए वियो आहे। नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। ऐं मंज़ूराबाद भरिसां इंडस हाईवे ते गाजी शाह जे मेले तां मोटंदड़ पांधेड़नि जी ट्रक पलटी। 10 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।